अस्सलाम वालेकुम। मुझो नालो गुलाम मोहम्मद है। अॼु जो टॉपिक आहे रत जा रिश्ता। असांजी ॾाॾी हिकु दफ़े ॿुधायो त असांजे पाड़े वारे दीन मोहम्मद जे पुट जी शादी हुई। दीन मोहम्मद जो वॾो भाउ काफ़ी वक़्त खां उन सां कावड़ियल हो। अॻु जे वक़्त में वेझो माइट शादी न खाए त इहा वॾी बेइज़ती जी ॻाल्हि हुई। पुट जी शादीअ जा ॾींहं वेझा आया त दीन मोहम्मद पंहिंजे भाउ खे परचाइण जी कोशिश कई, पर भाउ न परचियो। मिंथ मेड़ माफ़ी पेरनि पियो, पोइ बि कुझु न थियो। उहो कीअं थियो त घोट जो वॾो चाचो शादी में न हुजे, सॼो राज खिले हां। सो दीन मोहम्मद बि हर कोशिश कई। शादीअ खां हिकु ॾींहुं पहिरीं दीन मोहम्मद पंहिंजे घोट पुट खे वठी भाउ जे घर वियो। चयईं, सुभाणे ॼञ वेंदी, तोखां सवाइ शादी न थींदी। घोट खे तुंहिंजे दर ते विहारियो थो वञा। हाणे फ़ैसिलो तुंहिंजे हथ में आहे। तूं शिरकत कंदे त शादी थींदी, न त न थींदी। दीन मोहम्मद वियो हलियो। उन जो भाउ घड़ी घड़ी घिटीअ में ॾिसे त शायदि उन जो घोट भाइटो आहे या वियो हलियो, पर भाइटो वेठो रहियो। रात जा 2 थिया। चाचे कपड़ा पाता ऐं ज़ाल खे उथारे चयो, आउं घोट खे वठी हलां थो, तूं सुबुह जा ॿिया घर भाती वठी शादीअ में शिरकत कजां। मुंहिंजो भाउ त अची चरियो थियो आहे, पर आउं त वॾो आहियां, वॾी नज़र कयां। ईअं ई चई घोट जो हथ पकड़े रवानो थियो। असांजी ॾाॾी इहो चई ऐं असांखे चयो, अॻे वक़्त जा माण्हू ईअं रिश्ता जोड़े रखंदा हुआ।